कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं। नबू फकीर काथे आहे? नबू फकीर वियो उॾामी पंहिंजे जिननि ॾांहुं। उॾामी वियो आहे पर अथसि बाक़ी नबू फकीर वॾी करामत वारो आहे, ख़ासि ख़लीफ़ो आयांसि। हटी वञो मूंखां, सड़ी वेंदो, खाक थी वेंदो। अचो जिनो, वठो हिननि खे। कोन थो करे, फनकारी थो करे। हलो क्या थी, हलो क्या थी? माना त मोंदर न मुड़ियो। हाकिम साईं, मां सम्झा थो त फतूह फॾो कयो आहे। मां तव्हां बि ॾिनी हुई पर तव्हां तदारक न कयो। ॾिसां थो फ़कीर साहब। हाकिम साईं, सूबेदार खे बि फोन कयो ऐं फतूह खे बि घुरायो। चयुमि न, कयां थो कुझु। तूं हाणे हल। जी हाकिम साईं, फतूह खे चओ त फ़कीर सां फिटाइण पंहिंजो सिर विञाइण। ॿुधम, हाणे वञ ऐं फतूह खे न्यापो ॾे। अमा हिनखे चओ त वञे। हिनखे दिलदार मोकिलियो आहे त ॾिसी आहे किथे पहाड़ धोड़जी त न वियो आहे। मेहार तॾहिं आहे तंगण पवंदो आहे। हिनखे चओ त वञे। मां त मोहब्बत जो पैगाम खणी आयोसि मेहार, पर तुंहिंजे मुंहं में मुर्गी कोन्हे। अमा अबा वंठार तूं हाणे हिन महिल हलियो वञ। अबा अलाह खे। ठीकु आहे चाची, मां वञा थो। साईं आई अपोल आई छा थियो? पासरी भगला नबू फकीर पासरी भञी विधी आहे। साईं हथ लॻी वियुसि। असां जा उज़बा असली उखड़िया पिया आहिनि रहिस। कावड़ बि वरी असां ते। भला वञूं त काॾे वञूं रहिस? नबू फ़कीर विड़ियो अथई? न सिर्फ़ विड़ियो आहे, घर खे बाहि ॾियण जी बि कोशिशि कई अथसि। साईं तव्हां का फ़ैसिला विसरी विया आहिनि, तॾहिं वञी थाणे ते निकितुसि। फतू बारी त मार, छॾी त छॾ, हर हर रिवाल्वर ॾेखारे अधु मुंहुं न कर। ज़ाहिर आहे केस शहरयार ते आहे, उहो ई वकील मार्फत कोर्ट में पेश कंदो न। वञ ऐं हा, जेकॾहिं हीअं न कई त ॻोल्हे ॻोल्हे मारींदो साईं। शाहिदी ॾींदुसि त अमीर छॾींदो छा? हिकु ॾींहुं शाहिदी, ॿिए ॾींहुं गोली सिधो कराची, जोगी न कंहिंजा मिट। कराची? हा, कराची मां ई त घुरायो आहे मूंखे। अड़े वरी ठगी? ठगी न सनावला, ठगी त अमीर कई आहे मूंसां। जेकर शाहिदी ॾियां ईंदुसि जेल, जे जेल न आयुसि त पाण कराची मां बि कही अची कंदोसांसि बंधक। मूंखे अलाए छो एतबार नथो अचे। बस भॼ, जेको भॼी सघे भॼ। मूंखे मोहबत सां गॾु तुंहिंजूं शैतानियूं बि यां ते सर जियां चढ़ी पयूं आहिनि। ड्रोड़ हिकिड़ो फायर कंदुसि, जेकॾहिं बची वई त बख़्श अथई। भॼ। ज़मानत थी वई लीडर। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। ज़मानत न थींदी। वकील ज़ैनुल आबिदीन आहे नौजवान, पर ॾाढो ज़हीन वकील आहे। इस्पताल जो सर्टिफिकेट आसानी पैदा कई ज़मानत में। मुर्सी त ज़ैनुल आबिदीन कई न। शहरयार जो केस ई कूड़ो। हिकिड़ो ॿियो कमु वरी पाण करे ॾेखारियो। कहिड़ो? सदोरी बि थाणे ते वई हुई न, सचल जे अगवा ख़िलाफ़। हा वई हुई। उन बाबति बि इस्पताल जो सर्टिफिकेट हासिल करे वतई ऐं केस जो दम ई टोड़े छॾी। इहो कमाल कीअं कयईं? हिननि सां हिते कहिड़ो कमाल? नामुमकिन आहे। घटि में घटि मां तव्हांजो थियुसि। पर सचल त चुंगल मां निकिरी वियो। छा? हा लीडर, सचल निकिरी वियो। दिमाग़ ख़राब आहे तव्हांजो। फाथल शिकार तव्हांजे हथनि मां निकिरी वियो। न रहो तव्हां। थी वेंदो लीडर, काॾे वेंदो सचल? न थियणु खपे हा। जेको न थियणो हूंदो आहे सो थी वेंदो आहे। घणा ॾींहं बची वियो आहियां अमीर। यार सनावला, ॾुधल खीर थणे न पवंदो आहे। मूं वंड ॾिनो हो, न मिलियई। मुंहिंजो कहिड़ो ॾो? तोखे वंड सां कमु? अच त वरी थो ॾियां। मां वंड वठण न, तुंहिंजो सिर गुम करण आयो आहियां। वठी वञोसि, कयोसि सिर गुम। असीं आहियूं लीडर, असांखे तो गुम करे। डरी वञो मुंहिंजे नज़रुनि जे अॻियां। कॾहिं को सेबतो कमु कयो अथव? ॿुधायो। तव्हां मूंखे चवंदा आहियो त तूं कुझु नथो करी। फलाणो ज़ोर थी वियो आहे, फलाणो चढ़ी वियो आहे। अरे तव्हां मुर्दार हूंदो न,
कुछ न कंदो त माण्हू त बेइज्जती कंदा न। दिल त चवे थी तव्हां ॿिन्ही खे खाणे में पीड़ायां, तेल बजाए रत जो जूस कढी पिया। जेको कम चयो सो अण पूरो इन्हनि खां चोरी छॾाए वञ। बाबा साईं न चओ मूंखे बाबा साईं, लॻंदो आहे मूंखे तव्हां ॿिन्ही जी मानी कुतनि खे खारायां, घटि में घटि भौंक कंदा त सही। कि बोला मां ॻाल्हि कयां थोरी अटकल सां। न ॻाल्हायो तव्हां ॿई मूंसां, लॻे थो त तव्हां ॿई मूंसां सचा न आहियो। हथ सां तरा कढण ऐं दबदबो टाइण पुठियां पिया आहियो। हाकिम साईं, उहो असांजे लाइ मरण जो ॾींहुं हूंदो जो तोसां मुनाफ़िकी कयूं या तोसां सचाई न कयूं। हा बाबल, ज़रे जी बि सचाई नज़र न अचे न, असांजो मुंहुं अव्हां जो बाठो। या वरी भाॼा तार आहियो, उरह जा न आहियो। अकल थी मिलेव त लिकण में पूरा आहियो। सिर जो सांगो करण वारा मालूम न आहिनि करे सघंदा। किबला हाणे घणी थी वई, ढकणीअ में नक ॿोड़े ॿुॾण जहिड़ा बि न रहिया आहियो। ही वारो माफ़ी, अॻिते अहिड़ी ग़लती न थींदी। अॻिते जेको बि कमु कबो सेब तो कबो। दुश्मन बि जे साम्हूं आयो न त कढ बसि टायर ऐं बसि टांडा। हा बाबल, सभु कम सुर सां कबा, पर थोरी अटकल सां। हेलो जी एसएचओ साहब, छा तव्हां ही आहिनि मूं ते? ठीकु आहे, मां ॾिसां थो। तुंहिंजूं समूरियूं ॻाल्हियूं सम्झ में अची वियूं फतेह महमद। मूंसां वॾी नाइंसाफ़ी थी आहे सरदार। शहरयार खाने जी हले कान थी, तॾहिं तोॾे रिढ़ी आयो आहियां। इंसाफ़ ॾियारियो मूंखे। तुंहिंजी ॻाल्हियुनि मां लॻे थो त बेवाजिबी वॾी आहे, पर फैसले में साबित करे सघी। सच खे साबिती जी कहिड़ी ज़रूरत आहे सरदार? हीअ हक़ीक़त आहे, मूंसां बेवाजिबी थी आहे। तदारिक लाइ रुली रुली थकिजी पियो आहियां साईं। ईंदड़ आचार ते फ़ैसिलो रखूं, जॾहिं वणेव तॾहिं कयो। मूंखे तदारिक खपे। तदारक थींदो, मां तोखे मेहर लाइ चिठी लिखी थो ॾियां। शहरयार बुखे बगड़ वांगुरु छितो थी पियो आहे। फैसलो फैसले जी बाग मारण ते लही आयो आहे। वीडियो हो छा? मार न थी आयो, दामेश माण्हू न अॻियां ॾिडरी ऐं असां ग़रीबनि लाइ शेर। छा ते चिड़ियो? चयोमांसि त नबू फ़क़ीर ऐं मेहार जी ज़्यादती जो फ़ैसिलो कर। तदारिक बजाए बिल्लू थी वियो। माना ख्वारी अजाई वई। छो अजाई वई? मां छॾींदुसि मेहार ऐं नबू फ़क़ीर खे। मेहार ॾे 2-3 फ़ैसिला रहियल आहिनि। नबू फ़क़ीर पासरी भॻी आहे, मां माठ करे वियसि। माठ कीअं कंदे? माठ कंदुसि बि कोन। माण्हू चवंदा त वाके फतूअ फॾो कयो, पाण खे गिलारो कंदुसि। इहो सवाल ई पैदा कोन थो थिए। फैसलो रहिस नथो करे त पोइ छा थींदो? सुभाणे सरदार अहमद खान में वेंदुसि। रहस शहरयार ऐं मेहार सभु सिधा थींदा। मेहार सरदार अहमद खान वटि फैसले लाइ ईंदो? सभु शहरयार खान न आहिनि। वॾेरे अहमद खान वटि मेहार जा वॾा बि ईंदा। भलो बि नहीं है मेरा बाबा, त सरदार अहमद खान वटि फैसलो करा त जल्दी जान छुटे। फतुआ के त मज़ो ई गेले में ईंदो आ। तू जल्दी थी चवे, हॾो ई त विंदर थस। मोह ॾिसेसि काछे जी कुई, मूंखे गेल में मज़ो ईंदो आहे। मां कोई आहियां, पाण सेप्तो आहीं, उॾाई खाधल सांडा। तूं मूंखे घटि वधि थी चवे। तुंहिंजी इहा मजाल। हाँ बाबा, बाबा ही छा थो करी? अम्मा ते तो हथ खणी। मूंखे हथ खणण ते मजबूर थी करे। न त ख़बर बि अथसि त फतू त फॾो, न त जॾो जो जॾो। हा फतुआ जो मूंखे तो मारे, कॾहिं हथ सिधो न कयो अथसि। अॼु ॾंडो तो करे मुंहिंजे मथां। छॾ अम्मा, न रो। तोखे त रोअण बि नथो अचे। सियाणनि खे ईअं चवणु खपे आ त कंहिंजो खिलण ख्वारी ऐं रोअण रांभाट। बाबा परेशान तो नजर अचे। करी में परेशान करे दो बाबा। बाबा अजयो तो परेशान थे। सुभाणे पुलिस मोकले त पोइ छा कंदी पुलिस बाबा? बधी विहारींदी। छा कंदी? मूं लिखी ॾिनो आहे, अंगूठे निशाना मुंहिंजो दस्तावेज़ ते। इनकार कंदे त पुलिस कोहंदी छा? अॼुकल्ह मशीन जो दौर आहे, अंगूठे निशाने जी चकास कराइनि त पोइ चइजां ज़बरदस्ती निशान वतो अथन। साख अचे त पोइ छा कयां? कुड़ी साख मरी वेंदुसि, न खणंदुसि। मतलब तो मूंखे बकरी वांगुर काहे ॾींदे?
हाँ बाबा। न सदोरी इन लाइ त परेशान आहियां, चवां थो त कीअं जान छॾाया। दिलदार करीम खे रोके सघे थो। दिलदार खे छो चवां? दिलदार जो छो गेजू बणजां? फरीदा खे छो न चवां? छा चवंदे चाचा? करीम बाबा तोखे न ॿुधायो? हा छा आहे उनखे? उहा मुसीबत कीअं टारजे? चाचा मूं करीम जो इलाज सोचे छॾियो आहे। रहियो पुलिस जो मामलो न, मां पंहिंजे दोस्त मिलियो आहियां। दोस्त छा कंदो? SHO संदसि भाउ आहे, कुझु न थींदो। सूबेदार सां ॻाल्हाए आयो आहियां, सॼी सूरत हाल ॿुधाए आयो आहियां। रहियो अमीर पहुचे त पुॼांसि थो। छिड़क न चाचा, ॾिसांसि थो केरु आहे। हुकुम कर। मूंखे सुञाणींदो त हूंदे, मूंखे ॿाहिरि चवंदा आहिनि थोरी अटकल सां। सचल खे रेस घुरायो आहे। छो अचे सचल? न ईंदो, वञी ॿुधाए रस खे। कौड़ीअ खे फतू मारे, कौड़ीअ लाइ इहा क़यामत न आहे। कौड़ी सभिनि जा कम ठाहे ऐं कौड़ी जो कम केरु न ठाहे। कौड़ी न कौड़ी, कौड़ी न मुंहिंजी मिठी अरे माखीअ जहिड़ी मिठी मिसरीअ जहिड़ी तूं मुंहिंजी ज़िंदगी जो मज़बूत बीठो आहीं। कौड़ी तूं मुंहिंजी जान आई, मुंहिंजी मिठी। हल कूड़ा, तो मूं ते डंडो खणी मुंहिंजो रूह रंजायो आहे, मुंहिंजी दिलि ज़ख़्मी कई अथई। माफ़ कर न मुंहिंजी जान जिगर, मुंहिंजे साह जी साइण, न त इन सदमे में मरी वेंदो मैं। मरन तुंहिंजा दुश्मन फतू। पोइ परच न पंहिंजे प्यारे फतूअ सां। तूं मुंहिंजे साह जो साईं आहीं फतू। तूं न कख उछले हणंदो आहीं त मूंखे पन्नर थी लॻंदो आहे। अॻिते हरफ बि न चवंदुसि लिव यू। लिव यू? अॻे न तोखे ॿुधायो हुयमि त छोकिरा चवंदा आहिनि लिव यू माना मां तोसां प्यार कयां थो। मां बि लिव यू फतू। लैला मजनू चवां या लीला चनेसर चवां या ससुई पुन्नू चवां, छा चवां इन मोहबती जोड़े खे? ॿुधायो। चवे छा थी? टोकूं थी करे फतूअ सां बि मज़ाक।